ख़बर है। नाज़रीन आगाह कंदासीं अवां खे पीपल्स पार्टी लतीफ़ खोसा के शो कास्ट नोटिस जारी करे छॾियो आहे। 7 ॾींहनि अंदरि जवाब तलब कयो वियो आहे। जारी कयल नोटिस में चयो वियो आहे त CSC जो मेंबर हुजण बावजूद पार्टीअ जी इजाज़त खां सवाइ कंहिं ॿी पार्टीअ जी सरबराह जो दिफ़ा करे रहिया आहियो। वकीलनि जी तक़रीब में साइफ़र मामले ते अवां रियासती पॉलिसी खे तनक़ीद जो निशानो बणायो। ॿुधायो वञे त अवां जे ख़िलाफ़ कार्रवाई छो न कई वञे। 7 ॾींहनि अंदरि जवाब जमा करायो। जवाब न ॾियण जी सूरत में अवां जी पार्टी रुकनियत ख़त्म कई वेंदी। पीपल्स पार्टी लतीफ़ खोसा के शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे। 7 ॾींहं अंदरि जवाब तलब कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। नज़ीर चारण लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर आगाह कजो, पीपल्स पार्टी लतीफ़ खोसा के शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पीपल्स पार्टी जो अगुड़ो गवर्नर पंजाब भी रहियो हो ऐं सीनियर वकील भी रहियो आहे लतीफ़ खोसो, उनखे शोकास नोटिस जारी किया है। ऐं शोकास नोटिस पीपल्स पार्टी के सेक्रेटरी जनरल मीर बुखारी तरफा लतीफ़ खोसे के जारी किया है। पीपल्स पार्टी सेक्रेटरी जनरल मीर बुखारी लतीफ़ खोसा का जो नोटिस जारी किया है, उन नोटिस में 7 ॾींहनि के अंदर जो है सो जवाब तलब किया है। CSC के रुकन मेंबर होने के बावजूद पार्टी की इजाज़त का सवाइ जो है सो लतीफ़ खोसो जो है सो पार्टी के सरबराह जो दिफ़ा कर रहे हो ऐं कुछ सो बयान सो पार्टी के खिलाफ हली रहा है, जैसे अज जो है सो पीपल्स पार्टी तरफा इन जो सख्त नोटिस वरितो वियो है। पर इन खां अॻु में केतिरा ई भेरा लतीफ़ खोसे के जो है सो वार्निंग मिली वही हुई त तव्हां जो है सो वकालत भली कयो ॿिए जी, पर जो है सो पार्टी के खिलाफ जो है सो कंहिं क़िस्म जा सो बयान जारी न कयो। पर उन जे बावजूद लतीफ़ खोसे तरफा मुसलसल पार्टी के खिलाफ बयानबाजी हली रही हुई, जैसे अज जो है सो पीपल्स पार्टी तरफा हतमी तौर पर लतीफ़ खोसे के शोकास नोटिस जारी किया है। ऐं शोकास नोटिस में जो है सो इहो ॼाणायो वियो आहे त लतीफ़ खोसो इन्हनि जेके शोकास नोटिस ॾिनो वियो आहे इनखे आॾो रखंदे जो है सो 7 ॾींहनि के अंदर जो है सो पंहिंजो जवाब जो है सो पीपल्स पार्टी CSC के इजलास में जमा कराए। नोटिस में इहो ॼाणायो वियो आहे त जो है सो लतीफ़ खोसो CSC जो मेंबर है, पर उन जे बावजूद जो है सो पार्टी का कंहिं क़िस्म की इजाज़त न वरिती ऐं जो है सो हिकु पार्टी जो सिर्फ़ जो है सो उन पार्टी के सरबराह जो दिफ़ा करे रहियो हो, जो पार्टी की पॉलिसियुनि के खिलाफ है। उन सां गॾोगॾु नोटिस में इहो बि ॼाणायो वियो आहे त वकीला जो फंक्शन में जो साइबर मामले से रियासती पॉलिसी के निशानो बणायो वियो हो, उनमें लतीफ़ खोसे जो है सो पार्टी का इजाज़त न वरिती ऐं पंहिंजी मनमानी कंदे जो है सो साइबर वाले मामले से जो है सो तनक़ीद करे रहियो हो। नोटिस में चयो वियो आहे त जो है सो तव्हां जे खिलाफ़ पार्टी पॉलिसी तहत जो है सो आइन तहत कार्रवाई थींदी जेकॾहिं तव्हां 7 ॾींहनि के अंदर नोटिस जो है सो नोटिस जो जवाब न ॾिनो त पोइ जो है सो पार्टी जो है सो इख्तियार रखे थी त तव्हां जे खिलाफ़ जो है सो आइनी ऐं कानून तहत कार्रवाई करे तव्हांजी जेकी पार्टी में मेंबरशिप है उहा ख़त्म कई वञे। जी ठीक है नज़ीर, अवां जी मेहरबानी।